ऑस्ट्रेलिया ॿारनि जे लाइ सोशल मीडिया जे इस्तेमाल ते नई पाबंदी लागू कंदड़ पाण खे मसनूई ज़हानत जे दौर जो पहिरियों मुल्क बणाए छॾियो आहे। नए कानून जे तहत 10 दिसंबर खां मीटा, टिकटॉक ऐं यूट्यूब समेत समूरा सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स इन ॻाल्हि जा पाबंद हूंदा त 16 साल खां नंढी उमिरि जा ॿार इन प्लेटफॉर्म ते अकाउंट्स न ठाहे सघनि। ऑस्ट्रेलियाई हुकूमत ज़िम्मेवारी वालिदैन जे बजाए सिधो संओं सोशल मीडिया कंपनियुनि ते विझी छॾी आहे। भञकरी जी सूरत में गरा ॾंढ बि मुक़रर कया विया आहिनि। हुकूमत जो चवणु आहे त इहो कदम ॿारनि खे इन नुक़सान ॾींदड़ अलगोरिथम्स ऐं मवाद खे बचाइण जे लाइ ज़रूरी आहे जेके इन्हनि जी ज़हनी सिहत ते मनफ़ी असर विझंदा आहिनि। घणा ऑस्ट्रेलियाई शहरी इन पाबंदी जा हामी आहिनि, पर कुझु माहिरीन मूजिब सोशल मीडिया ते पाबंदी ॿारनि खे इंटरनेट जे गैर मुनज़िम ऐं ख़तरनाक नतीजनि तरफ़ धिके सघे थी। ॿिए तरफ़ अमरीकी सर्जन जनरल समेत केतिरनि ई माहिरनि ख़बरदार कयो आहे त नंढी उमिरि में सोशल मीडिया जो मुसलसल इस्तेमाल नौजवाननि जे दिमाग़ जे इन्हनि हिस्सनि खे मुतासिर करे सघे थो जेके सिखण, जज़्बाती तवाज़ुन ऐं समाजी रवैयनि खे कंट्रोल कंदा आहिनि। इहो कानून ऑस्ट्रेलिया जी आला अदालत में ॿिनि 15 सालनि जे ॿारनि बि चैलेंज कयो आहे, जंहिंजो मौक़िफ़ आहे त पाबंदी असांजे इज़हार जी आज़ादी ऐं सियासी ॼाण ताईं पहुच जे हक़ खां महदूद करे सघे थी। पर हुकूमत जो चवणु आहे त इहे दबाव में न ईंदा ऐं ॿारनि जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी पॉलिसी बरक़रार रखंदा। हुकूमत सोशल मीडिया कंपनियुनि खे सख़्त रेगुलेटरी हिदायतूं बि जारी करे छॾियूं आहिनि, जंहिंजे तहत प्लेटफॉर्म्स खे लाज़मी तौर ते नंढी उमिरि जे सार्फ़िन जी निशानदेही, इन्हनि जे अकाउंट्स खे गैर फ़ाल करण, ॿीहर रजिस्ट्रेशन रोकण ऐं मौसर शिकायती निज़ाम फ़राहम करण जहिड़ा क़दम खणणा पवंदा।